टंगवाणी में मरकज़ी सदर ते जमायत इस्लामी पारां व्याजी निज़ाम ख़िलाफ़ बशीर अहमद हाजाणो, साबिर अली बलोच ऐं हाजी खान बुलैदी जी अॻवाणी में एहतिजाजी रैली कढी वई। रैली टंगवाणी अनाज मंडी खां शुरू थी ऐं बस टर्मिनल ते धरणो खयो वियो। व्याज निज़ाम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन वेन टर्मिनल ते ख़िताब कंदे चयो त व्याजी निज़ाम ख़िलाफ़ शरई अदालत जो फ़ैसिलो अचण बावजूद असांजे मुल्क में व्याजी निज़ाम रुकिजी नाहे सघियो। उन्हनि वधीक चयो त बैंकुनि समेत केतिरनि ई इदारनि ऐं आम शहरनि मां व्याज जो कारोबार बि बंदि न थी सघियो। उन्हनि वधीक आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त व्याजी निज़ाम बंदि न थियो त व्याज जे कारोबार ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।